अस्सलाम वालेकुम नाज़रीन, हमारे सिराए HRJDO न्यूज़ ऐं आहियां वज़ीर उंडड़ ख़बर शामिल कयूं था। यूसुफ रिंदई हिकु महीनो अॻु शाहपुर जानिया जे ॻोठ तोतो बुगियोमी हथियार बंदन तां फायरिंग करे बेदर्दीअ सां क़त्ल कयल ॻोठाणी अला बख़्श लाखो जे क़त्ल केस में मुलवस जवाबदार हिन महिल ताईं गिरफ़्तार न थियण ख़िलाफ़ मक़तूल जे वारसनि एहतिजाजी मुज़ाहिरे सां गॾु रैली कढी प्रेस क्लब अॻियां धरणो आयो। मक़तूल जे भाइरनि अब्दुल जब्बार लाखो, साईं बख़्श लाखो, पुट कदीर लाखो, चाचो गुलाम रसूल लाखो, नदीम रमज़ान ऐं सलीम लाखो दाईंदे चयो त हिकु महीनो अॻु जवाबदारनि नबन उर्फ बिल्लू लाखो, इक़बाल लाखो, मुख्तार लाखो ऐं ॿियनि बिला जवाज़ घर में घिड़ी असांजे उमरा अला बख़्श लाखे खे फायरिंग करे बेदर्दीअ सां क़त्ल करे फरार थी विया हुआ। हिननि चयो त मुबैना जवाबदारनि मथां क़त्ल केस दाख़िल हुजण बावजूदि हिन महिल ताईं पुलिस हिकु बि जवाबदार गिरफ़्तार नाहे कयो। हिननि चयो त गिरफ़्तारी खां आजा जवाबदार सरेआम घुमी रहिया आहिनि। हू क़त्ल केस तां हथ खणण लाइ असांखे रोज़ मुख़्तलिफ़ हरबनि ऐं मोतमार धमकियुनि सां हिरासा करे रहिया आहिनि। हिननि चयो त असांखे जवाबदारनि मां वधीक जानी ऐं माली नुक़सान जो ख़तरो आहे। हिननि SSP नवाब शाह, DIG बेनज़ीराबाद ऐं ॿियनि वसवारनि खे चिताव ॾींदे अपील कई आहे त क़त्ल केस में मुलवस जवाबदारनि खे हिकदमि गिरफ़्तार करे इंसाफ़ ऐं तहफ़ुज़ फराहम कयो वञे, न त ॿी सूरत में SSP ऑफिस आॾो इंसाफ़ न थियण ख़िलाफ़ एहतिजाजनि पाण साड़ींदासूं। HRJDO न्यूज़ में फ़िलहाल एतिरो ई। वधीक ख़बरनि जी अपडेट्स लाइ ॾिसंदा रहो HRJDO न्यूज़।